दफ़े अम्मा फातिमा या अम्मा आयशा सिद्दीक़ा जो मुनाज़रो थियो। अम्मा फातिमा फरमायो जी आयशा मुझे पी जरो तुझो पी कौन थींदो। सब जो सुभान अल्लाह। असां जो अखियूं ठरन, असां जी दिल बाग बाग। अम्मा आयशा फरमायो पुट फातिमा वाकई मुझे पी अबू बकर जड़ा हज़ारे अबू बकर तुझे पी मोहम्मद जे कदमन तो मां कुर्बान कया। पर पुट फातिमा मुझे मुर्स जड़ो तुझो मुर्स कोन थींदी। अम्मा आयशा फरमायो पुट फातिमा तुझे बाबे मुस्तफा पान फरमायो त क़यामत जे ॾींहुं हर घरवारी पंहिंजे मुर्स सां गॾु जन्नत में वेंदी। क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजा हथ हूंदा अली जी दामन हूंदी, तूं अली जे दामन खे पकड़े करे जन्नत में वेंदीअ। पर क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा हथ हूंदा मोहम्मद जी झोली हूंदी, मां मोहम्मद जी दामन खे पकड़े करे जन्नत में फबकत। अम्मा फातिमा रोई ॾिनी, रिवायत में अचे रोई ॾिनी, चए मां तुंहिंजे वक़्तनि सां कीअं मुक़ाबिलो। तुझे मुझे घरवारी जो इंतखाब पी ऐं मां कंदा हम, चाचा ऐं मामा कंदा हम, पर नबी साईं जी बीबियुनि जो इंतखाब अल्लाह पाण कयो। जियां नबी साईं खे अल्लाह चूंडियो आहे त नबी साईं जूं बीबियूं भी अल्लाह चूंडियूं, त नबी साईं जा सहाबी भी अल्लाह चूंडिया। ऐं असांजो इंतखाब ग़लति थी सघे थो, अल्लाह जो इंतखाब कॾहिं भी ग़लति न थो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे न्याणी अम्मा आयशा खे फरमा आयशा नबी साईं को मुतालबो कर त मेराज वारी रात तव्हांजी अल्लाह सां मुलाक़ात थी। जॾहिं मेराज तूं वापसि आयो त कुझु ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधायूं, पर कुझु ॻाल्हियूं आहियूं आहिनि जेके अव्हां असांखे न ॿुधायूं आहिनि। महिरबानी फरमायो मेराज जे वाक़िअनि मां को वाक़ियो ॿुधायो, का अहिड़ी नसीहत ॿुधायो जेका रब अव्हां खे ॿुधाई हुजे, जंहिंजो फ़ाइदो अव्हां जी पूरी उम्मत खे मिले, सिर्फ़ सिद्दीक़ जे ख़ानदान खे न मिले। अबू बकर सिद्दीक़ जी सोच ॾिसो केॾी त नबी साईं खां अहिड़ो मुतालबो कजे जंहिंजो फ़ाइदो पूरी उम्मत खे मिले। अम्मा आयशा आई साईं जन खे अर्ज़ु कई से मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, अल्लाह सां अव्हां जी मुलाक़ात थी। मेराज तो जॾहिं तव्हां वापसि आयो त कुझु ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके अव्हां असांखे न ॿुधायूं आहिनि। महिरबानी फरमायो मेराज जे वाक़िअनि मां, मेराज जे नसीहतुनि मां जेके तव्हां जूं अल्लाह सां ॻाल्हियूं थियूं, उन्हनि ॻाल्हियुनि मां का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जंहिंजो फ़ाइदो अव्हां जी पूरी उम्मत खे मिले। नबी साईं फरमायो आयशा मेराज वारी रात मुंहिंजी अल्लाह सां मुलाक़ात थी। अल्लाह साईं फरमायो सोना तूं एॾो प्यारो ही जो मां ख़ुदा क़ुरान मजीद में तुंहिंजे चेहरे जो कसम खयूं, वज़ुहा वल्लैल इज़ा सजा। तूं एॾो प्यारो ही जो मां ख़ुदा क़ुरान में उन्हनि लफ़्ज़नि जो कसम खयूं जेके लफ़्ज़ तुंहिंजी ज़ुबान मुबारक मां निकिता। वकील ही या रब, तूं एॾो प्यारो ही जो मां ख़ुदा क़ुरान मजीद में तुंहिंजी उम्र जो कसम खयूं, वला अमरुक इन्नहुम लफ़ी सकरतिहिम यामहून। सोना तूं एॾो प्यारो ही जो मां ख़ुदा क़ुरान मजीद में उन शहर जे घिटनि जो भी कसम खयूं जंहिं शहर जे घिटनि में तुंहिंजा कदम पिया। पर मुंहिंजा महबूब ये जेका तुंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी आहे, या तुआरी सुन्नत मां रब खे एॾी प्यारी आहे जो जेकॾहिं का मुसलमान जे ॾाढ़ी में का मुसलमान कखु ॾिठो तुंहिंजे उम्मतीअ तुंहिंजी सुन्नत जो अदब ऐं एतिराम कंदे उन जे ॾाढ़ी मां कखु कढई, मां अल्लाह उनखे बि जन्नत ॾेई छॾे। हाणे नज़र कयो अल्लाह वटि नबी साईं जी सुन्नत जो क़दुरु ऐं असां नबी साईं जी सुन्नत सां कहिड़ो असरु कयो। अगर साईं अब्दुल समद हाले जी अल्लाह साईं जी ज़िंदगी में सेहत में उम्र में बरकत करे, घोटकी में वाइज़ कयूं, वाइज़ कंदे कंदे रोई ॾिनऊं। फरमाया है फुजे मुसलमानों
जो नबी साईं जी सुन्नत के सुबह ऐं शाम कूड़े करे नालनि में था उछलायो जिथे कुत्ता ऐं बिला मुटनि था पिया। ई नबी जी सुन्नत जी असां इज़त इहा अॼु वाइदो कयो त नबी जी सुन्नत खे ज़िंदा कंदा। ॿियो अमल कोन्हे मन हिन जे सदके माफ़ी तव्हांखे ख़बर आहे। मां वाक़ियो ॿुधायां हिकिड़ी माई हुनजे पुटु मरी वियो नौजवान पोइ वीचारी पुट जे जुदाई ऐं सदमे में राति ॾींहं रोए पई। हिकिड़ो नौजवान हुनजे घर जे दरवाज़े खां गुज़रियो कुराड़ी ड्रोड़ी वञी करे हुनजे पेशानीअ ते बोसो ॾिनो। घर वई लटा भी खणी आई हदिया भी खणी आई सुखड़ियूं भी खणी आई। नौजवान हैरान थियो ही अजीब औरत आहे न मां हिनखे सुञाणा न हीअ मूंखे सुञाणे हीअ हेॾी महिरबानी छो थी आहे। कुराड़ी माई रोई करे चएसि पुट वाके न तूं मूंखे सुञाणी न मां तोखे सुञाणा पर तुंहिंजी सूरत मुंहिंजे हुन नौजवान पुट जे सूरत सां मिले थी। तुंहिंजी सूरत ॾिठमि पुट जी सिकल ई वई इन जे करे बोसो बि ॾिनो मां हथिया ऐं सुखड़ियूं बि खणी आई क़बूल कर। लाड़काणे जा मुसलमानों असां गुनहगार असां ॾोहारी असांजो वार वार गुनाह में असांजी विख विख गुनाह में असां मथे खां वठी पेरनि ताईं गुनाहनि सां भरियल आहियूं। असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे आॾो मोह खणण जहिड़ा कोन आहियूं पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं अक़ीदो ईमान सही हूंदो 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी हूंदी नबी साईं जी सुन्नत चहिरे ते हूंदी क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे आॾो पेशी थींदी। अल्लाह से फरमाईंदो तव्हां ॾोहारी था आहियो मुजरिम था आहियो पर तव्हांजी सूरत मुंहिंजे महबूब जे सूरत सां मिले थी बसि इन सूरत जे सदके माफ़ी थी। इन नबी साईं जे सुन्नत जे सदके माफ़ी मिली वई त बाक़ी छा। अॼु वाइदो कयो मूंखे रब में उमेद आहे बल्कि रब में यकीन आहे त जेके बि तव्हां वाइज़ ॿुधण आया हो सभु नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा कंदा। ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़।